सिंधी कंप्यूटिंग जे हवाले सां साईं जेको कमु कयो आहे, पर उन खां पोइ हाणे हिकिड़ो टर्म इस्तेमालु थिए थो उमर साहब, कंप्यूटर यानी लैंग्वेज इंजीनियरिंग। लैंग्वेज इंजीनियरिंग ऐं सिंधी कंप्यूटिंग इन में कहिड़ो बुनियादी फ़र्क़ु आहे? महिरबानी। कंप्यूटिंग ॾिसो साईं जेको हींअर हरफ अखर लिखणु पढ़णु टाइप करणु प्रिंट करणु, यानी इहो जेको मोनोलॉग वरी खां पोइ डायलॉग हले थो पियो, त इहो हिन पनो ऐं स्क्रीन आहे हिन में, ठीकु आहे। कंप्यूटिंग त इहा ॻाल्हि जेको तव्हांजे हथ में कैलकुलेटर आहे, जेको तव्हां ॿ वरी प्लस ॿ था पिया कयो, त उहो जेको करे थो इहो कंप्यूट थो करे। कंप्यूट ऐं कैलकुलेट साॻी ॻाल्हि आहे जहिड़ो। पर जॾहिं साईं जेको कमिश्नर साहिबु जेका अॻ में ॻाल्हि करे वियो, जीअं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी जेका अॻिते अचे थी पई, साईं उहा पाड़ ऐं जंहिं पाड़ ते पाण सिंधी ॿोलीअ जो सॼी तालीम पेटे जो ॿेलो झंग पूरी सोसाइटी क़ाइमु करे सघंदा, जेका अॻ में न हुई। साईं बुनियादु जेको विधो कंप्यूटिंग चऊं था पिया, और ॻाल्हि छॾो हिते रुकिजे कोन थी पई। ॻाल्हि अॼुकल्ह त इहा बि आहे, मां हर मिसाल ॾींदो आहियां त जेकॾहिं चाइनी माण्हू जेकॾहिं सिंध में अचे थो पियो ऐं हुते हिकिड़ो सिंधीअ में इबारत लिखियलु आहे, त हुन फ़क़ीर खे त ख़बर ई कोन्हे त इहो छा आहे लिखियलु। हू अॼुकल्ह अहिड़ियूं डिवाइसिस, अहिड़ियूं मशीनूं त परदे जी ॻाल्हि आहे, पर हर हिकु माण्हूअ जे हथ में एंड्रॉइड ऐं आईफोन यानी स्मार्टफोन आयो आहे। हो चाइनी छा थो करे त छड़ो हुनजी कैमरा खे थो पियो हुन साम्हूं करे, त उहो जेको सिंधीअ जो जेको लफ़्ज़ आहे उहो मिकनाइज़्ड थी कंप्यूटिंग प्रोसेस मां गुज़री हुनखे हुनजे ॿोलीअ में चवे थो त हेॾे न वञ, हे हैदराबाद ते हेॾा किलोमीटर ॿिया, हिते पार्किंग करे सघिजे थी, हिते हलाल खाधो मिली सघे थो, या जेके बि ज़रूरी शयूं आहिनि। हाणे पाण तव्हां नोट कयो त जेको साईं जो जेको चवणु आहे, पाण लिखूं था, टाइप था पिया कयूं, स्क्रीन ते ॾिसूं था, तंहिंखां पोइ प्रिंट ते था पिया वेठूं, इहो हिकिड़ो प्रोसेस आहे, ठीकु आहे। पर जॾहिं तव्हां ॿोलीअ खे वरी, हे हुयो अखरनि जो प्रोसेस, हे हो लफ़्ज़नि जो प्रोसेस आहे, जुमलनि जो प्रोसेस आहे, पर हींअर मशीन खे पाण ईअं था पिया पालियूं ऐं ईअं था पिया सेखारियूं जीअं तोते खे या मित्र खे सम्झाए पियो, जेको OCR टर्म यूज़ थिए थो, अखर शुनासी। जी, छड़ो इन ते ई न बीहणो आहे न, अखर शनास फर्ज़ कयो तो OCR आहे। OCR खां पोइ वञी जेकॾहिं पाण चवंदासीं त हाणे मां हिते माण्हू डेमो करे सघां थो, पर सभिनी दोस्तनि हिते काफ़ी नौजवान दोस्त वेठा आहिनि, अध खां वधीक त पाण वटि नौजवान हींअर हिन सां ॻाल्हाइनि था पिया। ओके गूगल, हो तो चएसि हुकुम कर, हो तो चएसि फलाणो छा आहे, त हो आवाज़ में हुनखे जवाबु ॾिए थो। अञा ॻाल्हि हिते कोन्हे पई। कंप्यूटर मुझे ख्याल में डेस्कटॉप जेकी कंप्यूटर है किथे किथे ॾिसंदा हूंदो, लैपटॉप हर जगह ते हूंदो, पर अलाउड बि कंदो उहो ॾींहुं तमामु वेझो अथव जॾहिं हे जेके पाम टॉप अथव इन मुंहुं जान भरी गॾु छुटी वेंदी, तव्हांजे हिन धुन में हिकिड़ी डिवाइस पई हूंदी, ख़बर ई न पवंदी। उहो बि ॾींहुं अचण वारो अथव, थी सघे थो अंदरि ई अंदरि कोई नंढी कहिड़ी चिप हिकिड़ी विझी छॾे, ठीकु। हाणे जॾहिं उहा चिप पई थी त असांखे कहिड़ी कोन कंप्यूटर ठाहे, ठीकु आहे। त इहो जेको सॼो प्रोसेस आहे जंहिंमें सॼे दुनिया जी जेके मुख्य आलिशान तरक़ी याफ़्ता जेके ॿोलियूं आहिनि, जीअं अंग्रेज़ी आहे, फ्रांसीसी आहे, अरबी आहे, जेके ॿोलियूं आहिनि, उन्हनि त ख़ैरनि सां पंहिंजी सॼी डेटा उन में दाख़िल करे छॾिया, उनखे अञा कमु हले थो। पर पाण जीअं चवंदा आहिनि त सिंधी ॿोलीअ खे छड़ो लिखणो कोन्हे, छड़ो पढ़णो कोन्हे, पर मशीन पढ़े, मशीन ॻाल्हाए, मशीन सम्झे, हता के एतिरे क़दुरु त हिकिड़ो नंढी उज़रो या आलो घर में पियो हुजे, वो सॼे जो सॼो कैमरा जे थ्रू 10-15 घर जे भातियुनि खे ॾिसे थो ऐं तव्हांखे उहो महसूसु थो करे। अचानक तव्हां शाम जो था अचो या तव्हांजे पुट जी तबियत ख़राबु आहे, त उहो मशीन जो आलो तव्हांखे चवे काशिफ़ खे बुख़ार अथई हेतिरा डिग्री आहे, ऐं सिंधीअ में चए, माना रिकग्नाइज़ करे वो तव्हांजे घर जो भाती थी वञे थो। या जीअं तव्हां चओ था आर्टिफिशियल इंटेलिजेंसी, त उहा जीअं असांजी मासी पापा आहे जेका हींअर ATM में अंदरि वञे थी पई, कार्ड विझे थी पई, बेनिफिट इनकम सपोर्ट प्रोग्राम वारा, त उहे जेको कार्ड विझे थी पई, मुंहिंजे ख़्याल में का विस्प रहंदो या न रहंदो मूंखे ख़बर न आहे, पर 2030-2035 खां पोइ तव्हांजे खीसे में पैसो प्लस इहो ATM बि कोन हूंदो, इहो निजान निकिरण वारा आहे।
तव्हां छो त अॼु बि तव्हांजे काफ़ी दोस्तनि पैसे खे घटि हथु लाईंदा हूंदा पघार खे जे अकाउंट में ऑनलाइन वञो था पिया तव्हां यूटिलिटी जा बिल भरींदा मसलन 1 लख रुपयो कंहिं माण्हूअ जी पघार आहे त 1 लख रुपयो हथ में त कोन थो खणे न छिके को 5-10 हज़ार हथ में खणंदो हूंदो न त ॿियो त सॼो ऑनलाइन ट्रांज़ेक्शन में थो वञे त अहिड़े नमूने सां माना जॾहिं सुभाणे मासी भापा जॾहिं कंहिं मशीन जे साम्हूं ईंदी त उहा मशीन हुनखे अंग्रेज़ीअ में त कोन चवंदी वेलकम भापा या वेलकम जा उहो सिंधीअ में हुनखे चवंदी न भापा छा हाल आहे उहा भापा पोइ चवंदसि त हेतिरा पैसा खपनि था पिया हेतिरा पैसा रिज़वान ॾे मोकिले छॾिया अमर ॾे मोकिले छॾियो मशीन उतां जो उतां थी वेंदी आहे माना हीअ रिकग्नाइज़ थी हाणे अॼुकल्ह फेसबुक ते फेस रिकग्नाइज़ थिए थो माना इन अंदाज़ जो कोई कमु थींदो त ईअं सम्झो फेसबुक ते फेस रिकग्नाइज़ेशन थिए थी भई उहा दर हक़ीक़त अखरनि जी जीअं चऊं अखरनि जी अखर शनासी होसी आहे हे वरी चहिरनि जी शनासी आहे त इहो माना सॼो मशीन खे तव्हां पंहिंजी ॿोली ईअं कुख में था विझी छॾियो जो आहे मशीन लाइ सिंधी ॿोली ईअं थिए जीअं हुनजे पीउ जी या माउ जी तव्हां अक्सर मां ॾिठो आहे तव्हांजा मां स्टेटस में पढ़ंदो रहां थो फेसबुक ते त उनमें अक्सर तव्हां जेको ज़िक्र था हेलो तव्हां अक्सर जेके स्टेटस अॼुकल्ह लिखो था उन में कोई हिकिड़ो लफ़्ज़ सिंधी जो खणी ऐं उहो रिलेट कयो था ॿियनि ॿोलियुनि जे लफ़्ज़नि सां जहिड़ो कि तव्हां इहो ॿुधाइणु चाहियो था जेकॾहिं मां ग़लति न आहियां त मूंखे दुरुस्त कजो त उहो असल में बेसिक सिंधी लैंग्वेज जो लफ़्ज़ आहे जेको ॿियनि ॿोलियुनि में बि इस्तेमालु थिए थो मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में उहे दुनिया जूं तरक़ी याफ़्ता ॿोलियूं बि आहिनि इहो छा सिलसिलो आहे इहो ॾाढो मज़ेदार सिलसिलो आहे ॾाढो मज़ेदार छा खटो मिठो काफ़ी साल खनि थींदा अॻु में हिते यूनेस्को जो प्रोग्राम आहे मूंखे थोरो कन में कीड़ो या मथे में कीड़ो हूंदो हुयो त इहो असल शयूं छा आहिनि सो उन मूंखे हिकिड़ी ईअं ॻाल्हि उछले छॾी मूंखे चई जेका लाइट आहे न अंग्रेज़ीअ वारी LIGHT लाइट इहा अंग्रेज़ीअ में अंग्रेज़ी जो लफ़्ज़ कोन अथई मां चयोमांसि बाक़ी कंहिंजो आहे चए तव्हां हिनखे छा सॼो मां रोशनी स्टूपिड न थी असल सिंधी जो लफ़्ज़ कर इनखे छा चइबो आहे तजदीद करानी छा पोइ हुन चयो आहे इहो लाट लफ़्ज़ आहे छा लाटब आहे लहटब आहे लहकब आहे इहे वरी पोइ चढ़े मां खणंदो आहियां चई इहो हितां आहे हुननि खे पिछी फ़क़ीर हलियो भई अॻिते हुयो मुंहिंजे मथे में कहिड़ो भला वेठी हुई हुन खां पोइ आयसि अची साईं पहिरियों त हल्कियूं फुल्कियूं कयूं पोइ साईं भाॼी साहिब सां सलाह कई मां चवणु मां हिकिड़ो प्रोग्राम ठाहियां गूगल वारनि सां गॾिजी करे हिकिड़ो ड्रामो कयोसीं गूगल सां हाणे पाण हिन जेका साईंअ जेको ॿिज आहे न वण हाणे उहो वण ऐं फ्रूट खाइण पाण शुरू थी आहे गूगल जो हिकिड़ो प्रोग्राम ठाहियोसीं गूगल जो डेवलपर जो थोरी घणी मूंखे रिआयत मिलियल हुई उन में छा कयो त सिंधी ॿोलीअ जो लफ़्ज़ सिंधीअ में वरी साम्हूं रोमन में चइनि हिसनि सां उन खां पोइ गूगल खे ट्रिगर कयोसीं त इहो सॼे दुनिया जी ॿोलियुनि में ॾिसो त इन जहिड़ो लाॻापियल इन ई माना सां लाॻापियल किथे जो लफ़्ज़ आहे त गूगल छा कयो त तक़रीबन खरबे जेको उन वटि लफ़्ज़ उन्हनि सां ॻोल्हे जेकॾहिं उन सां मिलेसि पियो लफ़्ज़ त खणी पई छॾे जे न पई मिले त चवेसि पियो फ़क़ीर माफ़ कजां मतिलबु कोन्हे अच्छा इहो मज़ाक़ में हले पियो तेसि ताईं पर मूंखे हिकिड़े सीरियस क़िस्म जो हिकिड़ो जेको फ्रांस में जेको डॉक्टर आहे लिंग्विस्ट उहो छपियल मुख़्तलिफ़ जॻह ते मां छपींदो त रहियुसि हिन जे विच में साईं तव्हां पंहिंजी करेक्शन कंदा हलिजो ईअं कोन्हे त तव्हां सिंधी ॿोलीअ लाइ तव्हां अच्छा आहिनि सिंधी ॿोली पंहिंजे तवको घणी अॻिते निकिरी वई आहे बाक़ी पिचकियूं शयूं आहिनि उहो पाण डिस्कस कंदासीं हाणे हिन शयुनि में ख़ैर त डॉक्टर माइकल डीवान हिन वक़्तु हिकिड़ो जीअरो हिकिड़ो सॼे दुनिया में स्कॉलर आहे उन 1800 एक दिलचस्प ॻाल्हि आहे 1893 में सॼे दुनिया जे वॾनि ॿोलीदाननि में हिकिड़ो तसवुरु हुयो त मग़रब में जेके वॾियूं ॿोलियूं लातीनी यूनानी फ्रांसीसी जर्मनी मॉडर्न अंग्रेज़ी उन्हनि सभिनी चयो त इहे सभु ॿोलियूं जेके आहिनि इहे हाणे जूं
फार्मी कुकड़िन जी हाणे ॿोलियूं ठाहियूं हाणे मूं मुराद 2000 साल 3000 साल हेब्रो 4000 साल उन्हनि चयो त न इहे सभु जो सभु ॿोलियूं अॼु खां 7000 साल अॻु में हिकिड़ी ॿोलीअ मूं ठाहियूं हुन ॿोलीअ जो नालो आहे प्रोटो इंडो यूरोपियन यानी PIE मां चयो प्रोटो त जो सिंधी वारो पार्थो इस ताईं ॻाल्हि ठहे थी प्रोटो पार्थो ई आहे न अॻु में आहे शुरूआत थी इंडो दुनिया में कंहिं ॿी जॻह ते को इंडस हुजे इंडिक हुजे को घंटे जे लिहाज़ा मूंखे हुजे त न पाण सुगड़नि वटि गुज़ारतूं ॾींदा आहिनि भञणियूं वणंदा आहिनि त ईअं 40 पती 38 पती 21 पती 18 पती ईअं जो थींदो वेझो जो हुनखे घणो दाख़िल थिए पियो हुयो त ख़बर पई त भई सिंधी ॿोली त असां हर को सम्झूं पिया त सिंधी ॿोली फ़क़ीराणी ॿोली आहे सिंधी ॿोली त वाकई माउ ॿोली थी पई लॻे हींअर पोइ माइकल डिवांस खे जॾहिं चयोसीं त माइकल डिवांस ॾाढी कृपाली ॻाल्हि कई जे बिल्कुलु सही आहे उहो ईअं था पिया चवनि त रूस जे ॾखिण एरिया में इहे ॿोलियूं निकितियूं आहिनि पर असुल में पाण सिंधीअ में चवंदा आहियूं न त कंहिंजो घोड़ो चोरी थी वञे या गुम थी वञे अहिड़ो त कंहिं जॻह ते रास मिली वञे त 99% पक थींदी आहे घोड़ो हिते ई हूंदो सो असल में आहे त जेके हो था चवनि इहे जेके वॾियूं दुनिया जूं ॿोलियूं आहिनि उन्हनि जी जेका कुख लफ़्ज़ आहे पाड़ या बिच लफ़्ज़ आहे उहो चवनि था पाए मूंखे हैरत थी त उहो सिंधी ॿोलीअ में तुज़ लफ़्ज़ असां वटि पियो पोइ हुनखे चयोसीं कोन जो मां नंढड़ो माना मिसाल थो ॾियां सिंधी ॿोलीअ में पाण वटि काफ़ी दोस्त उठाणा वेठा आहिनि हिन जॻह ते पाण वटि जेको मापणे जो जेको सिंधीअ में तसवुर हूंदो आहे चवंदा आहिनि त इहो अन्न मए ॾिनो अथसि अटो मयो अथई मखण मए ॾिनो अथई माना सिंधी ॿोलीअ जो हज़ारे साल पुराणो हिकिड़ो लफ़्ज़ आहे मेण मए ठीकु आहे मए मेण हाणे तव्हां सोचिजो अॼु खां 7-8 साल अॻु में मोहन दड़ियारा माण्हू हाणे ॾिसो इहो मए लफ़्ज़ छा आहे मए कीअं थी पई थिए ऐं इहो कंप्यूटर जेको हे लैंग्वेज इंजीनियरिंग आहे उन जे थ्रू तो असांखे ख़बर पए भई हुननि वटि घड़ियाल कोन्हे हुननि वटि को कैलेंडर कोन्हे लिहाज़ा सिज त 12 ई महीनो ॾींहं जो जॾहिं उभरे थो त उहे भला थी थो उभरे चंड हिकिड़ो अहिड़ो आहे जेको शिकिलियूं थो मटे लिहाज़ा वक़्त खे मापण जे लाइ हुननि वटि जेको तसवुर वक़्त जो महीनो जेको वक़्त जो महीनो हो उहो महीनो अंग्रेज़ीअ में मून थिए थो महीनो मून MOON मून इहो ई महीनो आहे जेको वरी मंथ अंग्रेज़ीअ में मयर मापा न वरी मिनट उहो ई वरी अञा औरतुनि जो ॾिसो मर्द ऐं औरत जे विच में ॾिसो त मर्द में को बि अहिड़ो कोन्हे को वीचारो 12 महीनो ईअं ई आहे औरत हर महीने नई थिए लिहाज़ा औरत जी जेका हर महीने नवाण आहे उन में बि अंग्रेज़ी में हुनखे चयूं मेंसेस तव्हां नोट कयो त गणप जिते बि थिए थी उन में मए लफ़्ज़ अंग्रेज़ीअ में थिए ऐं इहो छड़ो अंग्रेज़ीअ में कोन थो थिए दुनिया जे 81 ॿोलियुनि में थिए ऐं उहे गोरा था पिया चवनि फ्रांस जा जर्मनी जा माहिर था पिया चवनि त जेको 7000 साल अॻु में लफ़्ज़ हे हितां निकितो आहे माना तव्हांजी गुफ़्तगू मां महसूस ईअं थो थिए त छा असुलो का सभु ॿोलीअ जा सिंधीअ जा लफ़्ज़ आहिनि इहे मिसाल माउ आहे त पोइ माम या मम्मी या इहे जेके बि सभु जेके लफ़्ज़ आहिनि सभिनी ॿोलियुनि जा त तव्हां छा था माना साबित छा था करणु चाहियो त छा असुलो का इहे लफ़्ज़ असल में सिंधीअ जा आहिनि या सिंधी एॾी क़दीम ॿोली आहे जंहिंमां ॿिया लफ़्ज़ इहे सभु जेके वजूद में आया आहिनि ॾिसो जॾहिं खोज जो दौरु हले थो पियो त ॿार अञा पेट में आहे ख़बर कोन थी पए त जॾहिं ॼमंदो त छा थींदो उहा खोज हले उन खोज जे हिसाब सां हींअर ताईं जंहिं दग ते हलिजे थो या जंहिं दग जा राही आहिनि उन में घटि में घटि ईअं लॻे मसलन दुनिया जो तमामु वॾो ॿोलीदान हुयो डॉक्टर सैमुअल जॉनसन मशहूरु आहे गुज़िरियल सदीअ जो आहे उन चयो आहे त ॿोलियुनि में मुख्य लफ़्ज़ थींदा आहिनि इंसान जे जिस्म जे उज़वनि जा नाला वरी उन खां पोइ इंसान जे तालुक़ ऐं रिश्तनि जा नाला हाणे तव्हां गौर कयो सॼे दुनिया में असां जेको हींअर प्रोग्रामिंग वसीले हलूं था पिया त तक़रीबन दुनिया जूं 178 ॿोलियूं गॾु थो हलाइजनि उन्हनि 178 ॿोलियुनि में लॻे ईअं थो त 90% इंसान जे जिस्म जा उज़वा सॼे दुनिया में उन जो बुनियादी ॿिजु सिंधीअ में आहे
मसलन नासर रोज वात माउथ अख आय हथ हे पेट पद पद पदमणी अड़े उन सां तव्हां वरी जॾहिं मिटनि माइटनि मां अची तव्हां खां पंहिंजो मातर भूमि दुनिया जो को आहे को पाण वटि मातर छा खे पाण सॼो ठीकु आहे असां वटि त फ़क़ीरनि खे असां वटि काफ़ी हूंदा उहे चवंदा न भई फारसी में न बाबा फारसीअ जो मातर सिंधीअ जे फारसीअ को मदद हो सिंधीअ जो मातर आहे अहिड़े नमूने सां जेको भातर आहे उन खां पोइ दुतर आहे अड़े इहे जेके तालुक आहिनि रिश्ता इहे सॼा माण्हू मेन तव्हां नोट कयो था इन में हींअर ताईं लॻे थो त हीअ जेका फ़क़ीर ॿोली आहे जेका सिंधी ॿोली आहे उहा माना अॻ में शायदि न पियो थिए पर हींअर जेको लैंग्वेज इंजीनियरिंग जी जेको प्रोसेसिंग हले थी पई उन प्रोसेसिंग में घटि में लॻे थो ऐं इहो शइ मां ॿुधाए छॾियां गूगल सिंधी ॿोलीअ खे आंदो ई इन बुनियादनि ते उन्हनि खे रिकग्नाइज़ करायोसीं त जेकॾहिं तव्हांखे दुनिया जे ॿोली जो शुजरो कढणो आहे त सिंधी ॿोलीअ खे तव्हां असां हाणे गूगल ते जो ओसीआर वारो कमु तव्हां कयो हुयो त ओसीआर जे हवाले सां कमु काफ़ी अॻिते निकिरी आयो आहे उहो तव्हां छा था सम्झो केतिरे हद ताईं सेटिस्फैक्टरी आहे ॾिसो साईं चयो तर्जुमेकारी जो बाबा इहे मशीन जी तर्जुमेकारी आहे अंग्रेज़ी ॿोलीअ खां कॾहिं फ्रेंच में ट्रांसलेशन थींदी त उनजी एक्यूरेसी 95% बि कोन्हे मशीन जी ट्रांसलेशन आहे मशीन जी ट्रांसलेशन तव्हांखे बुनियाद कढी ॾींदी हिकिड़ो तानी पेटो ठाहे ॾींदी अखि इंसान जी ज़रूरु हुनखे लॻंदी ठीकु आहे बाक़ी अचूं था सिंधी ॿोलीअ ते त अदा सिंधी ॿोलीअ खे गूगल में दाख़िल थिए थिया न 3.5 साल 3.5 साल जो ॿार बि चवे न मां चुपड़ी वातम कोन करे सघंदो ऐं हे क्राउड वर्क आहे क्राउड वर्क उन में आहे त जंहिंमें पाण सभु जो सभु उन में डेटा विझंदा वेंदासीं वेबसाइटूं वधि खां वधि ठाहींदासीं ब्लॉग जी टेक्स्ट फॉर्मेट जी हाणे जेतिरो तव्हां गुड़ विझंदव ओतिरो भत मिठो थींदो ठीकु आहे हाणे बाक़ी जेका अचूं था ओसीआर ते त मुंहिंजो जानी हींअर पाण टेक्स्ट खां पोइ जेको ओसीआर वारो सिलसिलो आहे ऐं भायां थो पियो त गूगल माना इहो मां शायदि शोमीनी या बदमीनी हटी करे रियलिस्टिक नमूने सां ॿुधायां थो त अलाउला हबीब कंदो 2022 खां पहिरियों इहा गूगल जी ॾाढी सिंधी ॻाल्हाइणु शुरू करे ॾींदा सुठी ॻाल्हि आहे असांजी अमर फयाज़ जेकॾहिं चए थो त असां यकीन कयूं था छो त अमर फयाज़ जा असां स्टेटस पढ़ी वायरा बि थियूं था हैरान बि थियूं था परेशान बि थियूं था छा थो चवे फ़िलहालु असांजी सम्झ में ॻाल्हि नथी अचे साईं